तो मेराज जे मंज़िल ते मुरसल आज़म जनी वापस पिया अचन त सिदरतुल मुंतहा ते सरदार जी मुलाकात थी बीहर जिब्रील सां। एक चक्कर सरदार के वींदे हिन सिदरतुल मुंतहा ते छड्यो, मथे न वञी सघियो। वरी सरदार जने मोटिया वापस त सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल सां मुलाकात थी। उते जिब्राइल सैयदुल अंबिया खां हाल पुछा, या रसूल अल्लाह यो जो अकेला वियो त इहो जहान त मां कहीं ॾिठो ई कोने, एॾे त मुंहिंजी वुसअत ई कोने वञण जी। थोड़ा एॾा जा त हाल ॾियो त एॾे छा छा ॾिठव। रवायत आहे मौला खां सादिक इमाम खां। आका मुरसल आज़म जिब्रील के तो चे, जिब्रील केड़ा हाल ॾियां, हैरान थी आयो आहियां। जे छो या रसूल अल्लाह केड़ी शय हैरान कयो अथव। जे जिब्रील उते जो मां वियुमि, तू भी मूंखे छॾे ॾिनो, अकेलो वियुमि। अल्लाह जे नूर जूं तजल्लियूं, हिजाब टुटल ऐं हटियल हा। हो जंहिं हज़ारे हिजाबन मां तूर ते तजल्ली कही त हज़रत मूसा बेहोश थी किरी पयो। उन्हें खे फातिमा जे बाबे वञी ॾिठो बग़ैर हिजाब जे। त सरदार तो फरमाए उन जी हैबत, उन जी हशमत, उन जे नूर जो रोब मां मुस्तफा ते अहिड़ो तारी थियो जो मां उते अल्लाह खां को सवाल न करे सघियो। जिब्रील हैरान हिन शय ते थियो आहियां त जॾहिं गुफ्तगू शुरू थी न त उते लहजो भाव अलीअ जो हुयो। हैरान ने त्या तू भी हित वेजी वै सिदरतुल मुंतहा ते वियो में मां अकेलो उते ॻाल्हाइण महिल लहजो भाव अलीअ जो। पोइ असांजे वरी कुझु नादाननि पढ़ी छॾियो त पर्दे जे ॿाहिरां मुस्तफ़ा हो, पर्दे जे अंदरां अली हो। समझा टको ई कोन। पोइ लहजो मौला अलीअ जो छो। हे कुरान हकीम में जो अल्लाह साईं तो चए त हज़रत मूसा के तूर जे मैदान में साॼे पासे खां ज़ैतून जे मुबारक वण मां आवाज आयो, इन्नी अन अल्लाह, मूसा मां अल्लाह आहियां। वण अल्लाह थी वियो जा। रब्बुल आलमीन जॾहिं चाहींदो आहे, जितां चाहींदो आहे, हो आवाज पैदा कंदो। हाणे जंहिं वादीअ में जिब्राइल न पियो वञे, सैयदुल अंबिया के तो अर्ज करे, या रसूल अल्लाह, पो उते तां लहजो जो भा अलीअ जो ॿुधो त पो रब खां पुछव न छा त लहजो अलीअ जो छो आहे। जिब्राइल इहो ई त ॿुधायो, मैं बेहिजाब ख़ालिक जे नूर जी तजल्लीअ मूं ते हैबत तारी कई, मां ॻाल्हाए न सघियुमि। जॾहिं नबी इहो जुमिलो चयो त सादिक इमाम त फरमाइनि त ग़ैब मां आवाज़ आयो। हबीब उते न पुछी सघे, भला हिते ॿुधायां त लहजे अलीअ जे में छो ॻाल्हायो त या हैरान की ज़मीन ते न खणी वञ। ये बेतरतीब नारा ना हणो, गुफ्तगू ॿुधो। या हैरान की जमीन ते न खणी वञो, हिते ॿुधायां त सरदार तो चए, मूं अर्ज़ कयो जी परवरदिगारा हिते इहो मामलो हल करे ॾे। त उतां ग़ैब मां आवाज़ तो अचेसि त तूं आहीं हैं अकेलो, मां ॾिठुमि तूं मुंहिंजे नूर जे तजल्लीअ जे हैबतुन में अॻे ई घबरायूं बीठो हैं। उते मां अल्लाह सोचो त जेकॾहिं ओपरे लहजे में तो ॻाल्हायां त हथियूं घबराहट वधी वेंदई, इन करे सोचुमि त को लहजो अहिड़ो अपनायां जो इन जूं घबराहटूं ख़तम थी वञनि। जंहिं लहजे सां इश्क कंदो हुजे, जंहिं लहजे सां प्यार कंदो हुजे त मां तुंहिंजे दिल जे कुंड कुंड में ॾिठो। सैयदा जा बाबा, मूंखे तुंहिंजे क़ल्ब में अलीअ खां सवा कोई नज़र ई कोन आयो। जॾहिं ॾिठ में रह ई अली थो त मां लहजो ई अलीअ जो अपनायो। पोइ मुंहिंजी मजबूरी आहे त मां जुमिलो चवां नी।
जॾहिं महराज में तनाफत दल्ला जे मकाम ते अगर मोहम्मद जे कल्ब में अलीअ खां सवा अल्लाह के कोई नजर ही को नथो अचे त असां चरिया थिया आहियूं छा जो अली छॾे ॿियनि सां इश्क कंदा धीउ अहिड़ी नहीं जेका याराने मामन ते हुज्जत है दामाद अहिड़ो ॾिनई जंहिंखां मुस्तफ़ा जी दिल भी खाली कोन्हे पुट अहिड़ा ॾिनई जो साईं कुलनि ते खयूं था वञनि मदीने जे गलीअ में कंहिं ॾिसंदड़ साईं खे ॾिसी करे चयो छा त कमाल जी सवारी नबियुनि जो सरदार अॼु सवारी बणियो थो वते सरदार उते ही कदम रोकिया इन चवंदड़ खे ॾिसी करे था चवनि जुमिलो बदलाए छो नथो चई साईं कीअं बदलायां चई ईअं छो नथो चई केॾा कमाल जा सवार आहिनि जेके मोहम्मद खे सवारी पढ़ायो था वत हेड़ी आल कंहिंखे मिली ई कोन्हे वो इन्हें करे अल्लाह कहे चो आल कमाल जिया बस इन्हें आल में या लेवल आए तो मुस्तफा जे मेहनतुन जो अजुर इन आल जे इश्क के बनाया अच्छा इन्हें इश्क की माना चाहे अहल बैत जी मोहब्बत जो फातिमा जे बाबे जे दीन जो अजुर बणियो अच्छा है ने मोहब्बत में कुरान जी भी आयत गौर कजो कुरान में हिक आयत ना है जंहिंमें सरदार खां अल्लाह अजुर घुरायो हुजे कुरान में ॿ आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह फातिमा जे बाबे के अमर कयो आहे त तूं पंहिंजे रिसालत जो अजुर ही घुर हिकड़ी आयत ही आहे जेका पढ़ियम कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा मुस्तफा चवेन त मूंखे पंहिंजे रिसालत ऐं मेहनतुनि जो कोई अजुर न घुर्जे सिवाय मुंहिंजे आल जी मवद्दत ऐं मोहब्बत जे वरी ॿी आयत सूरे बकरा में ॾिनई कुल मा असअलुकुम अलैहि मिन अजरन हबीब इन्हनि खे चयो त मां पंहिंजे रिसालत जो अजुर तव्हां खां घुराई कोन थो मगर हिकड़ी शे तो घुरा इल्ला मन शाअ अन यत्तखिद इला रब्बिही सबीला अजुर इहो तो घुरावे त अगर अल्लाह दे सफर करण चाहियो था पालण हार दे हलण चाहियो था त पोने हलण जे लाइ इहो हलो इहो मुंहिंजे रिसालत जो अजुर बस कुरान ॿ अजुर दसिया हिकु अल्लाह दे हलण ॿियो नबी जे आल जी मवद्दत इन्हनि ॿिनि खे मिलायो त नतीजो छा थो निकिरे अल्लाह तो चाहे आले मोहम्मद जी मवद्दत ही अल्लाह जे रास्ते जो नालो आ सिराते मुस्तकीम चाहे कोई अली है औलाद अली जे इश्क के मानन सवाल कयो आका सिराते मुस्तकीम छाहे इन ते कियां हलूं या असांखे ॾेखारियो सरदार सवाल जो जवाब फिलहाल न ॾिनो ॻाल्हि कंदा रहिया मस्जिद नबी असहाब जी महफिल वरी सवाल कंदड़ सवाल कयो रसूल मुअज़्ज़म पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते रखियो जारी रखियो वरी साहिल सवाल कयो टे सवाल महल ऐं साहिल जे सवाल महल मौला अली मस्जिद नबवी में दाखिल थियो हाने जो साहिल चयो त सरदार इहो सिराते मुस्तकीम ॾेखारियो छा आहे त मुस्तफ़ा आंगुर खणी अली अमीर ॾे इशारो कयो हाज़ा सिरातुन मुस्तकीम हे जेको अली चई तो इहो ई सिराते मुस्तकीम अहल बैत जी मोहब्बत ई दीन कियां छो अल्लाह अहल बैत जे मोहब्बत के रिसालत जो अजुर बनायो आहे पोइ पाण जो
सब दावेदार आहियूं अहल बैत जे मोहब्बत जा माना पो पाण जड़ो दीनदार कोई आहे ही कोन न जी माना पाण ऐन दीन आहियूं नहीं लगा वेठा हुबदार जो आहियूं 14 जा फलसफो केड़ो आ फलसफो ही आ इश्क लफ्ज़ इश्क मोहब्बत त हेठी सतह है न मवद्दत है न मोहब्बत जी मथी लेवल आ इश्क इश्क ज़बान अरबिया में निकतला लफ्ज़ अशकामा ऐन शीन काफ गोल है अशका अशका ज़बान अरबिया में चइबो आ बेपाड़ीअ खे वणवेड़ीअ खे या साई वले ॾिठी अथव जेका वण ते चढ़ी वेंदी आहे वरी पोइ पीली थी वेंदी आहे या वधी 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 सॼे वण ते गोल फिरी वेंदी आहे इन खे ज़बान अरबी में चइबो आहे अशका हाणे तव्हां जेकॾहिं इन वल खे वण खां धार कयो नी कॾहिं बि इहा वल सालिम धार न थींदी टुकड़ा करणी पवंदा को टुकड़ो हुन वण जे हुन टामीअ तां कटणो पवंदव को हुन तां इहा गभा गभा थींदी पोइ धार थींदी न त कॾहिं बि वण खां सालिम धार न थींदी इन जो नालो आहे अशका इन मां निकतल आहे इश्क ज़बाने अरबीअ में आशिक उनखे चइबो आहे जेको महबूब जे रंग में अहिड़ो रंग जी वञे जो काइनात इनखे उन्हनि रंगनि खां धार करे आशिक गफ़ा थी वेंदो पर महबूब खां धार न थी सघंदी हाणे अचो अलाह छा थो चए अल्लाह तो चए फातिमा जे बाबे जे दीन जी उजरत रखी तम इन जे आल जो इश्क छो रखियो थी आल जो इश्क चई आल सिराते मुस्तकीमा जॾहिं तू अली ऐं औलाद अली जे इश्क में रंग बेनी त हुननि जे इश्क जा रंग बेदीनीअ जो नालो ही कोन्हनि के हुननि जे इश्क जो रंग ही दीन जो रंग आहे कीअं तो थी सघे इश्क अली सां थे ऐं तू नमाज ते वेझो न वञे कीअं तो थी सघे इश्क हुसैन सां थे ऐं तोखां अल्लाह विसरी वञे कीअं तो थी सघे इश्क सज्जाद सां थे ऐं तोखां तस्बीह विसरी वञे चई अहल बैत जे इश्क जा रंग ही दीन जो नालो आहे इश्क अली में ईंदे त सद पे ही दीनदार अचे अहल बैत जो इश्क रुगो ज़बान जो नालो थोड़ा ही बस नारो हणी चलो से असां त अहल बैत जा आशिक न न हमरा आया एकड़ा मौला रज़ा जे दर ते हजरत अब्बा सल्लत हरवी मौला रज़ा जो नौकर जेके विया हूंदो ईरान इन जी ज़ियारत भी करे आया हूंदो मौला जो ख़ास खादिम हो उन्हें के चेनन माण्हुनि चयो त असां मौला रज़ा जा शिया आहियूं सरदार जी ज़ियारत करण आया आहियूं अब्बा सल्लत हरवी वनी मौला के बुधायो मौला तहां जा शिया के आया आहिनि ऐं चवनि था मौला जी ज़ियारत करण आया आहियूं मौला चयो त न इन्हनि खे इजाज़त न आहे अंदर न वठी अचनि अंदर न वठी कलाक ब कलाक गुजरिया वरी हज़रत अब्बा सल्लत के पेरें पिया वञ मौला के चयो परे खां आया आहियूं मौला चयो न अंदर न अचण 4-5 कलाक गुजरण खां पोइ परेशान थिया ॾाढो अब्बा सल्लत के चन छो असां खां कहिड़ी कोताही थी आहे जो मौला असां के अंदर नथा अचनि दीदार नथा कराइनि हेॾो असां दूर दराज इलाइक़नि खां आया आहियूं चए मूंखे बि ख़बर न आहे राज़ इमामत पाण थी ॼाणे आख़िर में नाव में थी अब्बा सल्लत जा कदम अची विया मौला के चओ मौला असांजे दिल में तव्हांजी हुब है असां के नाउमीद करे न मोटायो
अब असलत वञी हिननि जा लफ़्ज़ दोहराया मौला चवनि था असांजे दिलि में तव्हांजी हुब आहे असांखे नाउमीद न मोटायो मौला फरमाइनि वठी अचनि विया मौला कचहरी में रोन रोन मौला असांखे कहिड़ी खता थी जो असांखे अंदर न पिया घुरायो मौला चवनि तव्हां कूड़ पिया ॻाल्हायो ऐं जंहिं ते कूड़ जा रंग चढ़ियल हुजनि उहो सादिक इमाम जो आशिक़ नथो सॾराए सघे मुंहिंजे महफ़िल में कूड़े जी जाइ न आहे पोइ मौला हाणे घुरायव चई हाणे सच ॻाल्हायव मौला हाणे वरी कहिड़ो सच ॻाल्हायव मौला जो सुबुह गाड़ी आया हू हर हर पिया चयो असां तव्हांजा शिया आहियूं असां तव्हांजा शिया आहियूं चई मुंहिंजा शिया हू त मुंहिंजा रंग तव्हां में काथे हुया मुंहिंजो शियो सॾराए मीसम ज़बान कटिजी वञे अली थोरा ई छॾिबो मुंहिंजो शियो सॾराए सलमा हाणे हिन दोस्त खे चयो त हाणे नारो हाणे गुफ्तगू कयां तो वेठो त नारो त न हाणे तव्हां वञण महिल तव्हांजे ज़बानुनि तां लफ़्ज़ निकिरी विया त तव्हांजे दिलि में मां रज़ा जी हुब आहे इहो सच ॻाल्हायो अथव इहो सच ॻाल्हायो अथव तव्हां मुहिब आहियो तव्हां असांजा शिया न आहियो शियो असांजो उहो थींदो आहे जंहिंजे हलण खे दुनिया ॾिसी ऐं आंगुर खणी चवे हादा शियत अली इब्न अबी तालिब इहो अलीअ जो शियो थो पियो वञे हज़रत मालिक अश्तर पियो गुज़रे कूफे जे बाज़ार मां त कूफे में हिकिड़ो माण्हू आयल हो उन दुकानदार खां पुछो हज़रत मालिक जी हैबत ॾिसी हशमत ॾिसी हुनजे चेहरे जो रोब ॾिसी बाज़ार में हुनजो झोकियल कंध ॾिसी हुनजा इज़त ऐं वक़ार सां खणंदड़ क़दम ॾिसी कूफे जे माण्हूअ खां पुछई मन हादर रजुल हे मर्द केरु सरदार हो मालिक हो जर्नल हो हजार तारीफ हुयसि पर वो दुकानदार तो चाहे हादा शियत अली इब्न अबी तालिब हे अली जो शियो पियो तो बने अरे नालो न बताई से जे नाले जी जरूरत कहिड़ी आ शियो चइबो ई उनखे आ बाजार में हले त दुनिया के खबर पए तौला ई ॿिया थींदा आहिनि अली वारा ई ॿिया थींदा मवद्दत अहल बैत जो रंग मुस्तफा जे दीन जो रंग ये मवद्दत कमाल जी बगैर मवद्दत जे रंग जे पियो निमाज़ूं पढ़ टके जो ही फायदो कोन टके जो ही फायदो ये असां वट न अहले सुन्नत वट भी भरिया पिया आहिनि किताब अल्लामा फैजी इन जी किताब लिखियल आहे 600-700 सफ़न ते अहले सुन्नत जो मुहक़्क़िक़ उर्दू में ट्रांसलेट भी थी चुको आहे त इन जी किताब पढ़ो इन में सब खोले लिखियो आहे त रसूल मुअज़्ज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़मल अमीरुल मोमिनीन के ॾिसी ॾिसी जुमला फरमाईंदा ओ मुंहिंजा भाउ अली 70 कोई हज करे 70 हज जा 70 तवाफ करे तवाफ कंदे कंदे काबे जी दीवार सां गॾु मरे जेकॾहिं क़ल्ब में तुंहिंजो इश्क न अथसि नी सभु धूड़ करे बूथ में हण जेको अहल बैत जे रंग में न रंग जे पो इबादत वरी कम कहिड़े जी केॾो गुनाहगार हो केॾो गुनाहगार अक़मल इमाम हुसैन अलैहिस्सलाम वटि जॾहिं आयो आशूर जे सुबुह ते त रोंदो पियो अचे ज़बान ते जुमिलो बि हिकिड़ो हुअसि हली मिन तौबती इब्न रसूलिल्लाह पैगंबर जा फर्जंद असलन में तौबा जे लायक आहियां एहसास जुर्म खाइस पियो मां तव्हांजो रस्तो रोकियो मां तव्हांखे करबला में लाहिण ते मजबूर कयो मां तव्हांजे घोड़े जी वाग न वठां त जो अलीअ जूं धीअरूं या सहरा में न हुजनि हली में न तौबती इब्न रसूलिल्लाह असल में तौबा जे लायक आहियां
ये जुमला अचे पे इमाम हुसैन दे जिया वेझो पियो थे त पुट के चई त मुझे चेहरे ते कपड़ो विझ चे बाबा छो चे शर्मिंदो आया सकीना जे बाबे के दिसी न सघंदम गुनाहगार एडो आया अगते हलियो पुट के चई मुझे हथ भी बद बाबा हथ छो तो बद रहे चे पुट मुजरिम आया केड़ो मोतबर आया जो हथ छंडे हला पर हो करीम एडो हो तो चे जेतरो भी एबदार रुगो हिकु चक्कर पशेमान थी पंहिंजे माज़ीअ जे ज़िंदगीअ ते मां हुसैन जे दर ते उथारियई हुर के हो रस्ते में हो त मौला अब्बास मोकिलियई भा हो शर्मिंदो थी तो अचे वञेस तू वेंदेस कुछ दिल थदी थींदस त लगे तो हुसैन इस्तक़बाल करायो आ मन मुझे गुनाहन जो मुआखज़ो न कंदो अचो अहल बैत जे दर ते या हार हमदान मैं यमुत यरनी ओ हार से हमदानी आखिरी वाक्यो पोड़ो हजरत हारिस थी वियो लठ ते हलंदो असा ते रात जो देर टाइम कूफे जो सुनसान गलियों कोई 2-2:30 बजे रात जो उठियो देर सा असा खयई इन सुनसान गलियन में लुटंदो लुटंदो थाबा खाइंदो मौला अली जे दर ते आयो दकुल बाप के मौला निकरी आया दर ते हारिस हे केड़ो टाइम आ मुलाकात जो सो भी एड़ो तू जड़ो झूनड़ो यो असा ते लुटंदो लुटंदो सुबह मिली वठऊं हां ए हाने जो इशा जी नमाज पढ़ियो तो सा मिलियम कचहरी जो मुसा कई ए 3-4 कलाक ही तो गुजरे न वरी रोई रोई मौला के तुझे हसनैन जा बाबा तुझे इश्क जो कसम बिस्तरे ते अख पे बूटिया त जमीर पे चवे महबूब डिठो ही को नती वरी निंड्रू तो करे पो आशिक कहड़ो मौला तुझे इश्क जे तड़प मजबूर कयो बिस्तरो छड़े तो दे हलियो मौला फरमाया हारिस जे मुझे इश्क में एडो दीवान हुआ त पो वे उते दर ते मौला हारिस जे खाक ते विहारे अबू तुराब पाण भी खाक ते वेही रहे हारिस जेकरे मुझे इश्क जी तड़प एतरी तई त पो अज मां अली का कुछ गालियों बुद्ध हारिस पंजो हथ मुखे दे हारिस हथ मौला दे यदुल्लाही हथ हारिस जेड़े आशिक जो हथ पंजे हथ में वतो हथ हारिस जो मौला पंजे हथ में वठी फरमाइन ता हारिस जी अज रात जो तोखे मुझे इश्क तड़पाए मुझे दर ते घुरायो अन इयई मदीने में हिकड़ी रात मां भी तड़पंदो तड़पंदो सैयदा जे बाबे जे दर ते वियो हो मुखे भी मुस्तफा यही चयो या अली हिन में मां चमास या रसूल अल्लाह तुझे दीदार का बिना निंड न थी अचे त मुखे गड विहारियो ओ रसूलुल्लाह मुझो हथ पंजे हथ में वतो ओ मुझो हथ वठी है रसूलुल्लाह मुखा सवाल क्यों या अली कयामत जे दी मां मोहम्मद जो हथ किथे हुंदो त मुझो अल्लाह व रसूलु अअलम खुदा है खुदा जे रसूल के खबर त मुखे मुस्तफा फरमायो मुझो हथ हुंदो अल्लाह जे रहमत जे दामन में वो या अली मां काथे हुंदो त मौला त चन मां अर्ज कयो त ता अल्लाह जे रहमत में हुंदो जाने हथ ता जो उते आ त ता उते ही हुंदो त मुखो हथ मुझो जो हथ मौला रसूल जे हथ में त मुस्तफा पूछो पो या अली तू काथे हुंदे त मां चयो त या रसूल अल्लाह जरी मुझो हथ ता जे हथ में आ त पो मां वरी उते हुंदम जाते ता हुंदा
तो मुके रसूल ये जुमला फरमाया हुसैन जा बाबा तुझे इन इश्क जे तड़प जो कसम जाते मां मोहम्मद हूंदुम मुझे इश्क जे करे तू उते ही मूसा गद हूंदे जाते मां फातिमा जो बाबो हूंदो हाने अली अमीर हार सके तो चे तुझो हथ काथे आ हारिस तो चे मौला ताजे हथ में त हारिस का मौला तो पूछे दे खबर अली काथे हुंदो चे या रसूल या अली अली उते हुंदो जाते मुरसल हुंदो चे पो जनी मां उते हुंदुम त तुंजो हथ मुंजे हथ में आनी हाने तू बुधाए त तू काथे हुंदे इते हारिस या अली जा वडा नारा आया अली अमीर भाकुर पाए चयोसे त इश्क जे तड़प जवान करे विधो थीनी चे मौला इन का वधी का छा खपे जाते अली हुजे उते जो गुलाम हले त अली मौला तो चेसे हाने या गाल रुगो तू पाण वट न रख जा जेको जेको मुझो आशिक मिलई उन्हें के मुझो पैगाम दी जा अली पियो चवई त मुंजी राह न छड जा मुझो तो सादा जिते अली हुंदो तो के उते साड़ वठी आला हिया इश्क़ अहल बैत दुनिया महशर में मजबूर होंदी हुसैन जे बाबे वट अचण लाइ क़सीम नार वल जन्नत अली हौज़ कौसर जो साक़ी अली मीज़ान ते खुद तराजू अली हिसाब किताब ते अल्लाह जो निमाइंदो अली तू मौला अली का मुंह मोड़े महशर पार कियां करे सघंदी अहल बैत जी मोहब्बत अहल बैत जी मोहब्बत इन मोहब्बत में जेको रंगियो उन्हें ते रंग गई दीन जा चढ़ंदा जेको अहल बैत सां जुड़ंदो वो दीन का कदी धार थी ही नथो सके बस मुंजा अजीजा सैन ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैहा आशूर जे डी एकड़ो जुमलो तारीख लिखियो बीबी जो जनी अकमुल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जीन छडरायन न मौला खा मतलब बदलाए जम सायो करे छडी नहीं इतरा जख्म हया हनिस जो सकीना जो बाबू जीन ते वेही न सकियो जदे जमीन ते लही आयो तो वे मौला जा रजज़ पढ़ण बंद थी विया वे मौला जी दुश्मन के ललकार बदल जी चुप थी वई सैन ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैहा खेमन में भी न सकी भा जो आवाज जो न बुधई तो खेमन का निकरी आई सजे करबला जे ऋण में भा गोलण शुरू के या हुसैन लिखन ता चादर वडी फातल हसे बियो भा जे दर्द जिगर झोरे छड्यो हसे एक हुसैन न डिठो वई त कमजोर थी वई दो चादर कदमन का ड्रिखी मक्तल वारा लिखन ता इमाम हुसैन के सद कंदी जो ड्रोड़े पईनी अल्लाह केतरा चक्कर करबला जे ऋण में मोह बरखा किते गिरी पई किरे पई वरी पान संभाले उथे पई या हुसैन ओ मुझा भाव अलाए काथे लही वे ये कंदे कंदे तले ज़ैनबिया ते जो चढ़ी आई इमाम हुसैन जे वेझो जो शिमर के डिठाई तो उते बीबी एकड़ो जुमलो चयो उमर बिन सअद के अमा फीकुम मुस्लिम उमर बिन सअद ता में एक कोई मुसलमान कोने छा बीबी सब नमाज़ों जो पढ़न पे चे नमाज़ों के छा कंदे अमा फीकुम मुस्लिम ता में कोई भी मुसलमान कोने युक्तल इब्न रसूलुल्लाह व अंतुम तंजुरून
हे नबी जे इश्क जो दास्तान, फातिमा जे बाबे जे कुल्लन जो सवार, हे मोहम्मद जी ज़बान चूसे चूसे पलजंदड़, हुसैन ज़िब पियो तो देता सब ॾिसो था बीठा नबी जी आल कतुल ते ऐं कोई ॾिसे बीठो त इनके मुसलमान तो रही सॾिबो आहे। माफ़ी को मुस्लिम ता में हिकु ई मुसलमान कोन्हे। मुसलमान हुजो हाँ त मोहम्मद जे आल सां इश्क कयो हाँ, न दुश्मनी अचे।